इच्छा छो आहे गोराम वियो छो नथा न दोसू विया कोन थो घर थो वञा तव्हांखे अॻिते करे चऊं भला लाउती घिटीअ में दाड़ियल कोन बीठा आहिनि जो मूंखे अगवा करे वेंदा तव्हां दिलि जाए मां पाण ई वेंदुसि हिन में तकलीफ़ कहिड़ी आहे न तकलीफ़ न आहे पर मुनासिब नथो लॻे त घर खां ओता खां घर ताईं मां गाॾ खणी वञा तव्हां हिते वियो मां पाण ई वेंदुसि जेका तव्हांजी मर्ज़ी छोरी हे ॿाहिरि में छा विधो अथई कुछ भी न हे अंदर छा पियो सड़े कागज किरी पियो हूंदो ॿियो छा आहे न न ही कागज़ न आहे तो तावीज़ साड़ियो आहे तूं मूं मथां तावीज़ पई करी मां कुछ भी कान थी कयां अजायो तुंहिंजो वहम आहे तूं तावीज़ पई करी असांजो घर फिटाइण लाइ करे तूं हाणे तावीज़ करण जे पोयां पई आहीं मां पंहिंजे लाइ चांहि जो कप कयां पई तूं अजायो अची छिती थी आहे मां तोखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे चिलो में तावीज़ विझंदे ऐं तूं मूंखे थी चई त तूं चांहि थी करी चांहि जे बहाने तूं चुल्हि में तावीज़ विझी असां मथां साड़ी पई अचे अॼु था गोराम त मां हुनखे सभु कुझु थी वई ॿुधाए त तूं असां मथां तावीज़ करे असांखे बर्बाद करण थी चाहीं हाणे तोखे मां हिन घर में कॾहिं बि रहण कोन ॾींदसि जेकॾहिं तूं हिन घर में रही आहे त असां मथां तावीज़ करे असांखे तूं बीमार करे छॾींदी आहे तोखे जीअं वणे गोराम जा कन भर मूंखे को फ़र्क़ु कोन थो पए केरु आहे गोराम केरु आहे जेके तोसां विड़िया आहिनि दोसू केरु वरी केरु हूंदा इहो मल्हार हुयो जेको माण्हू वठी आयो अची मूंखे ठकाणी वियो आहे गोराम तो उन्हनि खे चङी तरह सुञातो त सही न लाउती बुटू बथल हुयूं बुटू थी सघे थो गोराम मथां के ॿिया हुजनि न दोसू न तोखे ख़बर आहे त मुंहिंजी कंहिं ॿिए सां दुश्मनी ई न आहे इहो मल्हार ई हूंदो जेको मूंसां विड़ी वियो आहे पोइ भला हलो सुल्तान ॾांहुं सुल्तान सां मां सुबुह जो ई मिलंदुसि यार गोराम हींअर हलंदासीं तॾहिं ख़बर पवंदी त इहो मल्हार हुयो या को ॿियो त पोइ ठीकु आहे जेका संगत जी सलाह हलूं था ओता कंदे ॾिसूं था त केरु हुया हलो हलो सुल्तान जेकॾहिं मूंखे थकण में तुंहिंजे भाउ मल्हार जा हथ न आहिनि त पोइ यकीनन तुंहिंजो भाउ घर हूंदो गुलो मल्हार किथे आहे अदा जॾहिं मां ॿाहिरि निकितो हुउसि न ॾाढो मल्हार खरो हुयो जेकॾहिं घर आहे त पोइ हलूं था मां बि ॾिसां घर ॾियां या मूंखे धक हणाए करे पंहिंजी संगत खे छॾण वियो आहे गुलो वञ मल्हार खे घर ॾिसी आहे वञ ॿाहिरि दर ताईं असां बि हलूं था सुल्तान छो असां मथां एतबार कोन अथव छा असां कूड़ हणंदासीं छा सुल्तान भाउ नाराज़ छो था थियो जेकॾहिं असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदासीं त असांखे यकीन ई थियो जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ अचो मूंसां गॾु सुल्तान मल्हार हेॾां पियो चई अदा छा ॻाल्हि आहे इहो त मां तोखां थो पुछां काॾे वए ऐं किथां थो अचे अदा मां हिते ई हुई बाक़ी हा मूं ॿ टे हमराह ॾिठा आहिनि उन्हनि खे बुटूं ॿधल हुयूं उहे विया पे ऐं मां उन्हनि खे सॾु बि कयो पर उन्हनि मूंखे जवाब ई न ॾिनो तंहिंजे करे मां उन्हनि जे पोयां हुयुसि पोइ सुञातई केरो आहे नादा ऊंदहि में गुम थी पोइ मूंखे ख़बर ई न पई मल्हार सुठो कूड़ ठाहियो अथई वाह तू बंद तोसां न आहियां तूं इन गोराम खे धक हणी पंहिंजी संगत खे उते छॾे पोइ आयो आहीं
नादा हुनखे धक न आहिनि या धक नहण वारा निकिरी विया अथऊं। मूंखे ख़बर आहे मल्हार, तूं ई मूंखे धकाया आहिनि। हाणे वरी कूड़ थो ॻाल्हाईं। अठ करे बि अठ तूं मुंहिंजे मथां इल्ज़ाम न हण। हिते जो हिते पूरो न कयां। बस हाणे बस, ज़बान बंदि रख। ता मुंहिंजे मथां वजायो इल्ज़ाम लॻो आहे। बाक़ी हाणे मां गोराम खे सटको ॾींदुसि। हाणे वाद बंदि रख ते हिते जो हिते पूरो न करे छॾियाई। छॾियो अदा, छॾियो, ही छा था कयो? अदा संभाल पाण खे, कुझु संभाल, ईअं होश मां न निकिर। सुल्तान जेको बि थियो न, मूंखे धक लॻा, कुझु बि थियो, मां हिन तुंहिंजे भाउ मल्हार खे बख़्श ॾियो। पर मां तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। हिन बेइज़ती जो तोखां ज़रूर पलांद वठंदुसि। मां हिन मल्हार जे तरफ़ां तव्हां खां माफ़ी थो वठां। न बाबा सुल्तान, तव्हां असांजा वॾा आहियो, तव्हां माफ़ी घुरी करे असांखे शर्मदा था कयो। साईं, नंढड़े के शहर छॾे आया आहियो, मुंहिंजी त हाणे हिते दिलि ई नथी लॻे। पोइ भला तूं चई त हुनखे सुभाणे वापसि वठी अचांसि। जेकॾहिं न तव्हां हुनखे वापसि वठींदा त पोइ हू पढ़ी न सघंदो। इन ई करे त मां हुनखे शहर में छॾे आहियां। ऐं मूं इहो ई फ़ैसिलो कयो आहे त असां भली शहर रहूं। छा शहर? न न साईं, छा पिया सोचो? बानू बेगम, इहो ई त असां ॻोठ खे कॾहिं कोन छॾींदासीं। जे तव्हां ॻोठ नथा छॾियो त मूंखे शहर छॾे अचो, मां नंढड़े सां रहंदसि। हूअं बि नौकरियाणी हुनजो कहिड़ो ख़्यालु रखंदी? बानू बेगम, जेकॾहिं तूं शहर वञी रहंदी त पोइ हुते मुंहिंजी ख़िदमत केरु कंदो? तव्हां पाण लाइ का नौकरियाणी रखी छॾियो? न न न न, मां घर में नौकरियाणी कॾहिं कोन रखंदुसि। मुंहिंजी ख़िदमत तोखे ई करणी पवंदी। मां जे न हिते रहंदसि त नौकरियाणी हुनजो सही सां ख़्यालु कोन रखी सघंदी, ऐं नंढड़ो पढ़ी बि कोन सघंदो। तूं नंढड़े लाइ परेशान न थी, हूअ हुनजो पूरो पूरो ख़्यालु रखंदी। ठीकु आहे, ठीकु आहे, सुभाणे तोखे हुन सां मिलाइण लाइ वठी हलंदुसि। बसि अदा, तुंहिंजे मथां जेके बि मुसीबतूं अचनि पियूं न, उहे इन्हे जे करे अचनि पियूं। हीअ छोरी तुंहिंजे मथां तावीज़ थी कराए। छा छा थी चवे अदी? दुआ मुंहिंजे मथां तावीज़ पई कराए? हा अदा, दुआ खे चुल्ह में तावीज़ साड़ींदे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। इहे चाची जा सभु वहम आहिनि। मां भला तावीज़ छो कराईंदसि? कूड़ न हण छोरी, कूड़ न हण। अदा, तूं मूंखे रुॻो इहो ॿुधाए, तुंहिंजे लाइ मसला हाणे वधी विया आहिनि या न? सच अदी, वाकई तूं सही थी चवे। मसलनि जे विच में मां घेरजी वियो आहियां। ही छोरी असां मथां तावीज़ करे करे असांजी पाड़ू पटे छॾे हा, पर इहो बि मुंहिंजे मालिक जो शुक्र आहे जो मूं हिनखे ॾिसी वरितो। चाची, तूं पंहिंजा होश न विञाए। मूंखे इहो ॿुधाए त अॼुकल्ह जा अहिड़ा पढ़िया किथे आहिनि जो सचा तावीज़ कनि? इहा ॻाल्हि न कर छोरी, इहा ॻाल्हि न कर। इल्म खे वॾी ताक़त आहे। अहिड़ा पढ़िया पिया आहिनि जो तावीज़ ॾियनि न, अॻिले जो जुगो ई झण करे छॾीनि। ऐं तूं काल कलो की छोकिरी मूंखे थी मुंझाई त तावीज़न में को असर नाहे? अदी, अॼु खां पोइ तूं हिन ते नज़र रखजांइ, किथे ईअं न थिए जो तावीज़ कराए कराए असां सां अहिड़ो कमु कराए जो असांजो ठहियलु रिश्तो बि डही वञे। दा, इहा छोरी पंहिंजे माउ जो घर छॾे इन ई नियत सां हिते आई आहे। हाणे मूंखे हिन जे मथां नज़र रखणी पवंदी, न त इहा असांखे तबाह करे छॾींदी, तबाह। जेकॾहिं ईअं हुजे हा न, माण्हू पंहिंजे दुश्मननि खे तावीज़नि जे ज़रिए मराइनि हा, पोइ बंदूकूं कोन खणनि हा। मुंझाइण जी कोशिश न कर छोरी, मूंखे तुंहिंजे तावीज़नि जो तोड़ हाणे ॻोल्हणो ई पवंदो। अदा बराबरि मां मञां थो, दादा गोराम वारनि जे साम्हूं तुंहिंजे मथां हथ खयो, उनखे न खणणु घुरिजे हा। पर तूं बि दादा जे साम्हूं गोराम ते गरम थी वई। मूंखे इहा ॻाल्हि तव्हांजी सम्झ में कोन थी अचे। तव्हांखे मुंहिंजे मथां एतबार छो नथो अचे? अदा
जेकॾहिं तूं गोराम खे धक न आहे न त ॿियो केरु आहे जेको गोराम खे धक हणी वियो? इहो कमु वरियाम जो आहे। वरियाम आहे? पर वरियाम जी गोराम सां कहिड़ी दुश्मनी? वरियाम गोराम खे मारे थो, चालाकी सां ॿाहिरनि खे वेड़ाइण थो चाहे, ऐं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कोन थी अचे। जेकॾहिं अदा तोखे पूरी पक आहे त इहो कमु वरियाम जो आहे त पोइ देरि थिया जी हली वरियाम खे ॾियूं था साटो। वरियाम वारा इहा ग़लती ॿीहर बि कंदा, इन करे मां चवां थो त असां हुननि जी ताड़ कयूं। जेकॾहिं ॿीहर हू पंहिंजा हमराह वठी अचे गोराम सां विड़ियो न त हुनखे उते ई लेटाए छॾियूं। अदा ईअं बि थी सघे थो त वरियाम उहा ग़लती हाणे ॿीहर न करे। अदा जॾहिं न घर में रखियल खीर बिल्लो लुबे ईंदो आहे न त उहो बार बार उते ई ईंदो आहे। जेसीं ताईं हुन बिले खे ठाऊ को धकु न आहे लॻंदो न त उहो पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न आहे ईंदो। न वरियाम जी फितरत हुन बिले जीअं आहे, इहो मुड़ंदो न वरी बि ईंदो। उन करे हिन बिले जे लाइ असांखे ई फाउ तयारु करणो पवंदो। मुंहिंजा भाउ ठीकु आहे मुंहिंजा भाउ, अॼु खां पोइ ताड़ था कयूं। ॾिसूं था इहो बिल्लो असांखे कॾहिं थो वच ॾे। जेकॾहिं न वच ॾिनाई त ठाऊ को सटको ॾींदासींसि। साईं मां नौकरियाणी थी साईं इहो ॿुधायो त हाणे मूंखे शहर कॾहिं था छॾे अचो? तूं शहर हली रही सॼी उमिरि लाइ न, कुझु वक़्त लाइ। उते अकेली बोर थी पवंदी आहे। नंढड़ो हालार मूंसां गॾु हूंदो बोर न थींदसि। तूं उते बोर न थींदी बानू बेगम, पर तोखां सवाइ हिन घर में मां बोर थी पवंदुसि। पोइ भला तव्हां भली शहर रहो। न बानू बेगम, सचमुच त शहर में रहण ते मुंहिंजी दिलि ई नथी चवे। पोइ मां कुंज खे फोन थी कयां त मिठल खे वठी अची कुझु ॾींहं हिते रहो। जीअं मां शहर खां वापसि मोटी अचां पोइ भले पंहिंजे घर वञनि। मां चवई थो वरी सोचे वठो। इन में सोचण जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? शहर ऐं ॻोठ एतिरो परे त नाहे। जेकॾहिं न उते बेज़ार थी पियसि त वापसि मोटी ईंदसि। को मुल्क छॾे ॿाहिरि कोन थी वञा जो अचण वञण में मसइलो थींदो। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। तव्हां ईअं कयो, पंहिंजी बैग सेट करे रखो, सुभाणे मां तव्हांखे शहर छॾे ईंदुसि। बसि सुभाणे छो, अॼु छॾे छो न। चयमि न अॼु मां ज़रूरी कंहिं कम सां ॿाहिरि वञी रहियो आहियां। सुभाणे तोखे मां शहर छॾे ईंदुसि। मूंखे जॻह ते छॾे पोइ तव्हां पंहिंजे कम सां हलिया वञिजो। हा साईं हा, सुभाणे सभु कम पासीरा रखी करे तोखे पहिरियां शहर छॾे ईंदुसि। हाणे त ख़ुशि आहीं? छोरी के तावीज़ पे पूरे अचे जो गोराम त गोराम के ॾेखारियां, पोइ गोराम मुंहिंजे मथां एतबार कंदो। हिन छोरीअ खे तां तड़े कढूं न त इहा छोरी असांजे मथां तावीज़ करे करे असांखे तबाह करे छॾींदी। बाक़ी हिकु तावीज़ आहे पीआरण वारो, पोइ ॾिसां असर कनि था न। अमा कुंज, मां कुझु ॾींहंनि लाइ शहर पई वञा, शहर वारे बंगले ते। तूं मिठल खे वठी अची हिते रहो। अम्मा मूं मिठल खे ॾाढो चयो आहे, पर हू हिते रहण जे लाइ राज़ी कोन थो थिए। हमेशह लाइ कोन थी चवांव त तई असां वटि अची रहो, बसि कुझु ॾींहंनि लाइ थी चवांव। अम्मा पर तोखे शहर वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अमा हिते मां बेज़ार थी पई आहियां, जिन कुझु ॾींहंनि लाइ मां शहर थी वञा त हिन में कहिड़ो ॾोह थी पियो। अम्मा उते कंहिं वटि रहंदी आहे? पंहिंजी जॻह में रहंदसि, ॿियो किथे रहंदसि? अम्मा उते अकेली बोर कान थींदी? उते नौकरियाणी आहे, हालार आहे। ॿियो त मूंखे हालार जी यादि पई अचे। ॿ ॾींहं हालार हिते छा रहियो, तोखे हुनजी वॾी सिक लॻी आहे जो तूं असांखे छॾियूं होॾां वञी पई। अमा जॾहिं हुनखे पालण जो ज़िम्मो खयो आहे त पोइ उहे फर्ज़ बि अदा कयूं, ऐं हूअं बि मां हुनखे धारियो न, पंहिंजो पुटु ई थी सम्झां। अम्मा मां सम्झां थी त हाणे तूं शहर में रही पवंदी, हेॾे अचण जी तुंहिंजी दिलि बि कान कंदी। आचरे ॾींहुं नंढड़े खे मोकल आहे, उहा ॾींहुं ऐं राति हिते अची तव्हां सां गुज़ारींदसि, बाक़ी ॾींहं हिते तव्हां सां गॾु हूंदसि। तूं मिठल सां ॻाल्हाए छॾिजी ऐं तव्हां जी हिते रहिजो, मां सुभाणे वेंदसि। ॾाढो मुंहिंजी पियो ज़ुलेखा, मूंखे
मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। साईं मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थी? दरअसल ॻाल्हि इहा आहे त बानू बेगम हिते ई रहण थी चाहे। पोइ हुनखे वठी अचो न, त मां बि इहो ई थी चाहियां त हुनखे हक़ीक़त जी ख़बर पवे। न ज़ुलेखा न, फिलहाल मां इहो राज़ खोलण नथो चाहियां। बहितर आहे त इन राज़ खे राज़ ई रहण। ॾिसो साईं, इन राज़ खे केतिरो तालिक ईंदो? वक़्तु अचण ते बानू बेगम खे सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि। ज़ुलेखा पर हिन वक़्तु तूं मूंखे सलाह ॾे त मूंखे छा करणु घुरिजे? भला बानू बेगम कॾहिं थी अचे? सुभाणे ईंदी। पोइ हुनखे कंहिं होटल में जा कंहिं ॿी जॻह ते रहा? होटल में? हू हिते ई रहंदी। हुनखे हिन घर जे बारे में सॼी ॼाण आहे। हुनखे जॾहिं चवंदुसि त होटल में रह त उहो इहो चवंदी त पंहिंजो घर हूंदे सूंदे बेहद शोर आहे। पर मूं रुगो हुन सां इहा ई ॻाल्हि कई त हिन घर में रुगो नौकरियाणी ऐं नंढड़ो धारा आहिनि। हाणे जॾहिं हू ईंदी तोखे हिन घर में ॾिसंदी त हू होश मां निकिरी वेंदी। इन करे ज़ुलेखा मां कुझु सोचे आयो आहियां। पोइ साईं तव्हां छा सोचियो आहे? इहो ई त कुझु ॾींहंनि लाइ तूं पंहिंजे घर जी नौकरियाणी खे जवाबु ॾे ऐं बानू बेगम जे साम्हूं नौकरियाणी जी हैसियत में रह ऐं घर जो समूरो कमकार कर त जीअं हू महसूस करे त तूं हिन घर जी नौकरियाणी आहे। पर साईं तव्हां मूंसां इहो कहिड़ो इंसाफ़ था कयो? जॾहिं बानू बेगम तोसां हिन घर में रहंदी त तूं हुनखे दिलि खटण जी कोशिश कर। जॾहिं बानू तमामु मुतमिन थी हुन ॾींहुं मौक़ो ॾिसी हुनखे समूरी हक़ीक़त खां आगाह कर। साईं मां नौकरियाणी थी बानू बेगम जी ख़िदमत बि कयां, पर नंढड़ो मूंखे अम्मा चई चिंबड़ंदो। छा बानू बेगम इन ॻाल्हि खे न सम्झंदी? बानू बेगम खे मां इहो चई छॾंदुसि त नंढड़ो ज़ुलेखा सां खिली मिली वियो आहे ऐं तूं पंहिंजो हाल खे सम्झाए छॾिजे। ॻाल्हि बेहतरी आहे। ज़ुलेखा बस कुझु ॾींहंनि लाइ इहो मूं ते कुर्ब कर ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त इन कम में असांजी भलाई आहे। ठीकु आहे साईं, मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदसि, पर जे राज़ खुली पियो त मूं ते नाराज़ न थी। ॾिठई अदा तोखे एतबार न पियो अचे न, हाणे निकिता न ये तावीज़। अदा ही छोरी असांखे तबाह कंदी तबाह। मूंखे हाणे को पढ़ियो घुराइणो पवंदो, घर में पढ़ाई कराइणी पवंदी। जेसि ताईं पढ़ाई न थींदी न हिन तावीज़नि जो असर ख़त्म कोन थींदो। साड़े छॾींदा असांखे, खट भेरो करे छॾींदा, खट ते विहारे छॾींदा असांखे न छुंडी। दुआ मूंखे सच सच ॿुधाए त जेके हे तावीज़ आहिनि ये तो पूरे आहिनि या? मूंखे त न आहे ख़बर। मां तोखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुयो त तावीज़ पूरी दे, हाणे नटाई छो थी? अदा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे हिन ते तावीज़ पूरिया हुआ। दुआ सही ॿुधाए मूंखे, जेकॾहिं हे तो तावीज़ न आहिनि पूरिया त पोइ किथां आया? थी सघे तो हवा में उॾरी आया हुजनि, हिते किरी पिया हूंदा। हाँ छाची ये तावीज़ हवा में उॾरी असांजे घर में छो था अचनि, ॿियनि जे घर में छो नथा वञनि? अदा ये छोरी तावीज़ करे करे असांखे साड़े छॾींदी। पहिरियां अञा बि मां सही हुयसि, हाणे त मुंहिंजे हथनि पेरनि में सुइयूं थियूं लॻनि। गुत तो सड़े अदा हिन छोरी ने भागे। अदा छोरी बाहि में बि तावीज़ साड़े आहिनि। ये छोरी मूंखे साड़े मारे छॾींदी, हिन जो बिलो कर को हथ ते ॿधई न त ये छोरी मूंखे मारे छॾींदी। दुआ अॼु मूंखे तूं सच ॿुधाए त कॾहिं खां वठी हे कम शुरू कया थी? असांजे मथां कॾहिं खां तावीज़ करण शुरू कया थी? चयमि न गौराम, मां तव्हांजे मथां तावीज़ न आहिनि क्या, मूं ते यकीन कर। कूड़ छो थी हणी? ॿुधा मूंखे ॿुधाए। अदा हिन जो बिलो कर न छो न त मां घर में कोन रहंदसि। हलाणे हल, ही ग़लती जी मां कोन मिलंदई। हले आदी न ॼाण त मुंहिंजी किस्मत में अलाए छा लिखियल आहे। खुश
घर ते अची मोटी थियूं वञनि। जिंदगी में ख़ुशियूं मिलनि अलाए जे न या त सॼी ज़िंदगी ख़ुशियुनि जे लाइ सिकंदी रहंदसि। जंहिंखे चाहियमि उन सां त परणो थियो ई कोन ऐं जंहिंजे लाइ तसवुर बि न कयो मुंहिंजो परणो उन सां पियो थिए। ऐं बाक़ी ज़िंदगी जेकॾहिं मां घर में वेही गुज़ारण थी चाहियां मुंहिंजा ॿाहिरि बर्दाश्त नथा कनि। इन खां त सुठो हुयो मां ॼमा ई न हा, इहे सूर ॾिसणा ई न पवनि ये दुनिया जो दरिया। असां पंहिंजी अना ऐं किरोध ख़ातिर पंहिंजी भेण मथां वॾो ज़ुल्म कयो। ग़लती राणीअ जी सज़ा आदीअ खे, ग़लती वरियाम जी सज़ा आदीअ खे। मुझे मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त पुफी शहर आख़िर वञे छो थी? उते अदा खे बाबा दाख़िला वठी ॾिनी आहे। अजा 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 इहो अदा वरी तव्हांजो किथां अची वियो?